कराची में दहशतगर्दी जी अंत वारी अदालत चनेसर टाउन जे चेयरमैन फरहान गनी के सरकारी मुलाज़िमन ते तशद्दुद जे केस में उम्र ते वञण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। जवाबदारनि जी आज़ादी बाबति पुलिस जी रिपोर्ट तो फ़ैसिलो ईंदड़ ॿुधणी ते कयो वेंदो। रिपोर्ट मूजिबि दहशतगर्दी जी ख़ात्मे वारी ख़ुसूसी अदालत में टाउन चेयरमैन फरहान गनी समेत ॿिया जवाबदार अदालत में पेश थिया। वकील सफ़ाई अदालत के ॿुधायो त अदालती हुकुम ते जवाबदार हाज़िर थी विया आहिनि। वकील सफ़ाई जवाबदारनि जी बरियत बाबति पुलिस रिपोर्टूं मंज़ूर करण जी इस्तदा कई। वकील सफ़ाई अदालत खे ॿुधायो त मुंहिंजे मोकिल खे उम्र जी अदायगी लाइ वञिणो आहे। अदालत जे पुछाणे ते फरहान गनी ॿुधायो त मां सुभाणे सुबुह जो वञी रहियो आहियां ऐं 19 सेप्टेम्बर ते वापसी आहे। वकील सफ़ाई अदालत खे इस्तदा कई त ईंदड़ ॿुधणी ते मुंहिंजे मोकिल फरहान गनी खे छूट ॾिनी वञे। अदालत वकील सफ़ाई जी ज़बानी इस्तदा रद्द कंदे रिमार्क्स ॾिना त ईंदड़ ॿुधणी ते पुलिस जी रिपोर्ट ते फ़ैसिलो कंदासीं, जंहिं खां पोइ अदालत जवाबदार जे वकील जी इस्तदा ते ॿुधणी 22 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त सरकारी मुलाज़िम ते तशद्दुद जे केस में अदालत चनेसर टाउन जे चेयरमैन फरहान गनी खे उम्र ते वञण जी इजाज़त ॾेई छॾी आहे।